नासी सिंध के अक्सर इलाइक़नि में बागड़ी कबीले जा मर्द औरतूं तोड़े ॿाहिरां माण्हुनि खां ख़ैरात वठंदे नज़र ईंदा आहिनि। पर कंबरची बेबी बागड़ी नाले बाहिम्मत औरत पारां घर जी हिक कमरे में लाइ केचे न्याणियुनि लाइ वोकेशनल सेंटर जो बुनियाद विधो आहे। इन हवाले सां तफ़सील ॾिसूं था इख़लाक़ अहमद चांडियो जी हिन रिपोर्ट में। सिंध जे अक्सर इलाइक़नि में बागड़ी कबीले जा मर्द औरतूं ऐं ॿार ख़ैरात वठंदे नज़र ईंदा आहिनि। पर कंबर शहर में बेबी बागड़ी उहा वाहिद औरत आहे जेका समाजी तफ़रीक़ जे बावजूद कई। पर हिन वक़्त बागड़ी कबीले जे ॿारनि खे मुफ़्त में तालीम ॾियण सां गॾोगॾु पंहिंजे कबीले जी औरतुनि लाइ हिक कमरे ते मुश्तमिल प्रेत वोकेशनल सेंटर जे नाले सां 2.5 साल अॻु बुनियाद रखियो, जंहिंमें 15 छोकिरियूं ऐं औरतूं सिलाई सिखनि थियूं। पर कबीले जूं छोकिरियूं ऐं औरतूं वधीक हुजण करे, सिलाई वारी मशीनूं घटि हुजण करे, हिक कमरे ते सेंटर मुश्तमिल हुजण करे औरतुनि खे सख़्त मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। पहिरियां घर में बेरोज़गार वेठा हूंदा हुआसीं, हाणे फ़िलहाल त सिंध में असांखे पंहिंजी बिरादरी में सिलाई सेंटर खुलियो आहे त बहितरीनु असांखे ॾाढो सुठो लॻियो आहे त असां माना पंहिंजी महिनत करे माना ॾेई सघूं था, सिलाई पैसा वग़ैरह असांखे मिली सघनि था त असांखे ॾाढो सुठो लॻियो आहे। मैडम बेबी जो वॾी महिरबानी आहे जो असांखे माना ॿिए हंधि काॾा नथा वञी सघूं, पंहिंजे घर में पंहिंजी बिरादरी लाइ ॾाढो सुठो कमु कयो आहे। असांजे लेवल ते असांखे वठी आई आहे मैडम, बेबी बागड़ी वठी आई आहे। पहिरीं ॻाल्हि त हिननि खे इन शइ जी ख़बर न हूंदी हुई त हे माहौल छा थींदो आहे, सिलाई छा थींदी आहे, हुनुर छा थींदो आहे, या रोज़गार कहिड़े क़िस्म सां करणु घुरिजे। ही ॿाहिरि वेंदियूं हुयूं, ॿाहिरियां कमु कंदियूं हुयूं ऐं उन्हनि में हिनखे काफ़ी मुश्किलातूं बि पेश ईंदियूं। पर जेकॾहिं हेॾे सेंटर थी वियो आहे, इन सां इहो थियो आहे त हिते सिखी करे आहे पंहिंजे कारोबार करे सघनि थियूं, उन सां पंहिंजे घर में वेही करे बि सिलाई करे सघनि थियूं। ॿाहिरि हिन करे रुलण जो मौक़ो नथो मिले। अगरि नंढियूं छोकिरियूं सुबुह सां स्कूल आहे, शाम जो सेंटर ते थियूं अचनि, हुननि खे फारिग टाइम नथो मिले, ॿाहिरि रुलण जो, ॿाहिरि होॾे होॾे वञण जो उहो कोई नथो थिए पियो। पहिरियां असां बेरोज़गार हूंदासीं ऐं सिलाई सेंटर खुलियो, असां सिलाई करे ॿाहिरि सेल करे कपिड़ा पैसा असांखे मिलंदा आहिनि। पोइ घर में असां पैसा वठी सघूं था, ॿाहिरि खपाए सघूं था कपिड़ा। बसि असां पहिरियां रोज़गार हूंदासीं ऐं मैडम पंहिंजो स्कूल खोलियो आहे, सेंटर खोलियो आहे। असां सुबुह सां स्कूल पढ़ाईंदा आहियूं, शाम जो सेंटर सिलाई कंदा आहियूं। असांजो प्रीत वोकेशनल सेंटर आहे जेको रजिस्टर बि थियल आहे ऐं तक़रीबन 15 खां वधीक अदड़ियूं जेके आहिनि उहे सिलाई जो कमु कनि थियूं। ऐं इहो क़दम मां इन करे खयों आहे त जेको असांजी अदड़ियुनि खे, न्याणियुनि खे माना समाज में थोरो ॾुखियाई थींदियूं हुयूं, छो त इहे ॾुख सुख मां पाण ॾिठा आहिनि। त पोइ उन करे मूंखे इहो ज़हन में ख़्यालु आयो त उन्हनि खे ॿियो न त हुनर हूंदो त उहो पंहिंजो इज़त सां रोज़गार करे, पंहिंजो गुज़र सफ़र करे, पंहिंजो घर हलाए सघंदियूं। ऐं मुंहिंजी कोशिशि आहे त जेके बि असांजे कंबर सिटी में जेके असांजूं तक़रीबन हिते काफ़ी फैमिलियूं आहिनि, पर असां वटि सेंटर में एतिरी सहूलियत कोन्हे ऐं मशीननि जी ऐं उन खे ख़र्चनि जे हिसाब सां थोरी परेशानी थिए थी। जे अगरि मूंखे किथां बि माहौल सिधो थी वियो त मां तक़रीबन कोशिशि कंदमि त जेके बि आहिनि घर घर में उन्हनि खे हुनर जो कमु सेखारिजे ऐं घर घर में उहो पंहिंजो बाइज़त रोज़गार करे पंहिंजो गुज़र सफ़र करे सघे। बागड़ी कबीले जी औरतुनि मौजूदा हुकूमत ऐं मुखिया हज़रात खे अपील कई त वोकेशनल सेंटर ठहिराए ॾिनो वञे ऐं सहूलियतूं पूरियूं करे ॾिनियूं वञनि त जीअं असीं पिनण खां बची करे पंहिंजे हक़ हलाल जो रोज़गार करे सघूं। कैमरामैन मुमताज़ शाबरानी सां गॾु अख़लाक़ अहमद चांडियो, धरती टीवी न्यूज़, कंबर।